जिते चाह उते राह। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायां थी। जिते चाह उते राह, इन जो मतिलबु आहे इंसानु जेको चाहींदो आहे उन जे हिसाब सां ई हुन जा रस्ता बि निकिरंदा वेंदा आहिनि। जिते चाह, हू छा थो चाहे, उते राह, उन जा रस्ता बि निकिरंदा वेंदा। जिते चाह उते राह। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां। सम्झो कोई पढ़ण वारो ॿारु आहे ऐं हू को वॾो कोर्स थो खणे, को डॉक्टर थो ठहणु चाहे या IAS थो ठहणु चाहे या CA थो ठहणु चाहे, त अगरि हू दिलि सां थो चाहे त हुन जा रस्ता बि निकिरंदा वेंदा। हुनखे सुठियूं टीचरूं मिली वेंदियूं, सुठियूं किताबूं हथ में ईंदियूं, सुठी का कोचिंग हथ में लॻी वेंदी ऐं हू बि दिलि सां महिनत कंदो वेंदो, हुन जा रस्ता बि निकिरंदा वेंदा। तॾहिं चइबो आहे जिते चाह उते राह। गंगा वियो त गंगादास ऐं जमुना वियो त जमुनादास। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। गंगा वियो त गंगादास ऐं जमुना वियो त जमुनादास। इन जो मतिलबु आहे कि जहिड़ो माहौल हुजे उन जे हिसाब सां ई ढलिजी वञणु। अगरि हिंदीअ में चवां त जैसा देश वैसा भेष। त गंगा वियो त गंगादास ऐं जमुना वियो त जमुनादास। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां। जीअं घणेई छोकिरियूं हूंदियूं आहिनि, उहे पेकनि में भले पुराणे ख़्यालत जूं हुजनि ऐं लेकिन उनखे साहुरा अगरि नए ख़्यालतनि जा था मिलनि त उहे उन जे माहौल में ई ढलिजी वेंदियूं आहिनि। या अगरि उबतो चइजे किन जा पेका वरी मॉडर्न ख़्यालतनि जा आहिनि लेकिन साहुरा वरी पुराणे ख़्यालतनि जा आहिनि, लेकिन उहे उन माहौल में ई ढलिजी वेंदियूं आहिनि। त उन्हनि जे नाले सां छा चइजे? गंगा वियो त गंगादास ऐं जमुना वियो त जमुनादास। यानी कि उन माहौल में पूरो घुली मिली वञणु, ओड़ो ई थी वञणु। जैसा देश वैसा भेष, ओड़ो ई रंग में रंगजी वञणु। जेॾा उठ तेॾा लोॾा। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधायांव थी। जेॾा उठ तेॾा लोॾा, इन जो मतिलबु आहे जंहिं इंसान वटि जेतिरी वॾी जवाबदारी हूंदी उनखे ओतिरियूं ई वॾियूं परेशानियूं बि फेस करणियूं पवंदियूं, ओतिरियूं ई वॾियूं चिंताऊं, जवाबदारियूं, टेंशन्स ऐं उतार चढ़ाव हुनखे ॾिसणा पवंदा। त जेॾा उठ ओॾा लोॾा। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां कि सम्झो घर गृहस्थीअ में ई ॾिसो तव्हां, घर जो मुखी मर्द हूंदो आहे त का बि परेशानी थी अचे त उहा घणो करे मर्द खे ई ॾिसणी पवंदी आहे। घर में न्याणी वॾड़ी थी थिए, उनजी शादीअ जी चिंता, को मकान वठिणो आहे उन जी टेंशन, पुटु वॾो थियो उनजी शादी, उनखे को बिज़नेस अॾाए ॾियणु, को दुकानु वठी करे ॾियणु, या का ॿी बि का मुसीबत थी अचे या परेशानी थी अचे या का जवाबदारी आहे, उहा सॼी मर्द खे ई ॾिसणी पवंदी आहे। घणो करे माइनि खे, ज़ाइफ़ाइनि खे या ॿारनि खे इहे जवाबदारियूं न हूंदियूं आहिनि, त उन्हनि जे मथां एतिरियूं चिंताऊं, ओतिरा लोॾा बि न ईंदा आहिनि, उन्हनि खे उतार चढ़ाव बि ओतिरा न ॾिसणा पवंदा आहिनि। त चइबो जेॾा उठ तेॾा लोॾा। जेॾी सवड़ ओॾो सी। इहो हिकु सिंधी पहाको आहे। जय श्री झूलेलाल। मां माया वसंदानी अॼु इन सिंधी पहाके जो मतिलबु तव्हांखे ॿुधाइण थी वञा। जेॾी सवड़ ओॾो सी, इन जो मतिलबु आहे कि जेतिरी इंसान खे सुविधा मिलंदी आहे, सहूलियत मिलंदी आहे, उन जी ख़्वाहिश, उन जूं ज़रूरतूं वधंदियूं वेंदियूं आहिनि। जेॾी सवड़ ओॾो सी। जेॾी सवड़, सवड़ यानी सुविधाऊं, सहूलियतूं, ऐं ओॾो सी, सी यानी कि हुन जूं ख़्वाहिशूं। त जेॾी सवड़ ओॾो सी। हाणे इन जी मिसाल ॾेई थी सघां कि पुराणे ज़माने में
माण्हू विञणी पहले हलाईंदा हुआ। तव्हांखे यादि हुजेव त विञणी पहले हलाईंदा हुआ गर्मियुनि जे ॾींहंनि में। उन खां पोइ धीरे धीरे पंखो आयो ऐं पंखे खां पोइ कूलर। सवड़ वधंदी वई, सीउ वधंदो वियो। पोइ उन खां पोइ एसी आयो। हाणे एसी घर में त ठीकु आहे, लेकिन ऑफिस में बि खपे। ऑफिस में बि ठीकु आहे, लेकिन हाणे कार में बि खपे। छो? जेॾी सवड़ ओॾो सीउ। त जेतिरियूं जेतिरियूं सुविधाऊं वधंदियूं वयूं, ओतिरियूं ओतिरियूं इंसान जूं ख़्वाहिशूं, ज़रूरतूं बि वधंदियूं वयूं। जेॾी सवड़ ओॾो सीउ।